जी दोस्तों, असी हिन वक्त मकली जे जबल ते मौजूद आहियूं। ॾिसंदा हूंदा त ही ताज़नि बरसातुनि जे करे जबल जेको आहे सो मुकमल तौर ते साओ थींदो पियो वञे। ऐं अॼु बि जेको आहे उहा झुड़ाली मौसम आहे। तव्हां आसमान में ॾिसंदा हूंदा त झुड़ छायल आहे ऐं मौसमियात खाते अॻकथी कई आहे त 3 ॾींहं जेको आहे वरी बि बारिश ज़ोरदार बारिश पवंदी। ऐं हिते तव्हां ॾिसंदा हूंदा त हीउ जबल जेको आहे उहो साओ थींदो पियो वञे। जी हाँ, ऐं हिन पासे घर ॾिसंदा हूंदा त इहे घर आहिनि। ऐं हिते जेको आहे सो माण्हू जबल ते माल काहे ईंदा आहिनि। जॾहिं जबल वसंदो आहे त पोइ माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजो चौपायो माल काहे जबल ते ईंदा आहिनि ऐं उहो माल जेको आहे सो हिते रहंदो आहे। हिते जेको आहे मच्छर घटि थींदो आहे। ॿियो इहो आहे त जबल जो गाह हूंदो आहे, उनजे करे माण्हू जेके आहिनि से जबल जो गाह जे लाइ करे माल पंहिंजो काहे ईंदा आहिनि। ऐं ॾिसंदा त नंढड़ा ॿार जेके आहिनि से पाणी भरे खणी वञी रहिया आहिनि। इहो बरसाति जो पाणी आहे जेको हिते जबल ते जमे बीठल आहे ऐं उहो पाणी जेको आहे सो हितां जा माण्हू वापराइनि था ऐं हिते माण्हू पंहिंजो चौपायो माल काहे अचनि था ऐं उहो चारनि था। जी नाज़रीन, जॾहिं जबल ते बरसाति वसंदी आहे ऐं त उते जेको आहे से मुख़्तलिफ़ ॿूटा जेके आहिनि उहे फुटंदा आहिनि ऐं उहे ॿूटा जेके आहिनि से जबल जा ॿूटा हूंदा आहिनि। ऐं उहे ॿूटा अक्सर करे घणा उन में अहिड़ा ॿूटा आहिनि जेके माण्हू वापराईंदा आहिनि। ऐं हीअ जीअं तव्हां ॿूटो ॾिसंदा हूंदा त हिन खे जेको आहे सो गांगी करे चयो वेंदो आहे। तव्हां हिन में ॾिसंदा हूंदा त हिकिड़े नंढड़ियूं हीअ जेके आहिनि से गांगियूं थियनि थियूं, इहे पेरू जी डिज़ाइन ते थियनि थियूं ऐं इहे जेके आहिनि से माण्हू खाईंदा बि आहिनि। ऐं हिन खां अलावा जेके आहिनि से ॿिया बि काफ़ी सारा हिते जेके आहिनि से ॿूटा पैदा थियनि था। ऐं अञा बरसाति ताज़ी पई आहे जंहिं करे उहे ॿूटा अञा फुटा न आहिनि ऐं उहे ॿूटा जीअं ई निकिरंदा त असीं ज़रूरु अव्हांखे ॾेखारींदासीं त इहे जबल जा ॿूटा आहिनि जेके हिते माण्हू वापराइनि था। ऐं हिननि वणनि जे अंदरि बि हिकिड़ा ॿूटा थियनि था। ऐं हिकिड़ो ॿूटो आहे जेको हिकिड़ो बटाटे जी डिज़ाइन ते थिए थो ऐं उहो बटाटे जहिड़ो थिए थो, उहो बि माण्हू खाइनि था। ऐं हिते मुख़्तलिफ़ जा थींदा आहिनि। ऐं हींअर जेको आहे सो ताज़ी बरसाति वठी आहे। बरसाति जे करे ही जबल जेको आहे सो साओ आहे ऐं हिते माण्हू जेके आहिनि से पंहिंजो माल जेको चौपायो माल आहे उहो काहे अचनि था ऐं हिते चारनि था। ऐं उहे हिते महीननि जा महीना रही पवनि था। जेसीं हिननि खे पाणी जो सहारो हूंदो आहे तेसीं हे हिन जबल ते रहियल हूंदा आहिनि। जी हाँ, बरसाति साथी कुदरत जी हिकिड़ी अहिड़ी नेमत आहे जंहिंजे वसण खां पोइ जेको आहे उहो जबल या थर त साओ थी वञे थो, पर उहे वण ॿूटा जेके आहिनि उहे बि सावा थी वञनि था। ऐं जिन खे बरसाति न पवण करे 4-4, 5-5 साल गुज़री वञनि था ऐं उन्हनि खे पाणी कोन थो मिले। पर जॾहिं बरसाति वसे थी त उहे ॿीहर सावा थी पवनि था ऐं उहे सुकल तव्हां ॾिसंदा हूंदा त इहे वण जेके आहिनि से सुकी विया हुआ, पर बरसाति जे करे वरी ॿीहर जेके आहिनि से सावा थी रहिया आहिनि। जी नाज़रीन, तव्हां ॾिसंदा हूंदा त ही माण्हू जेके माल काहे आया आहिनि जबल ते चारण जे लाइ। ऐं तव्हां ॾिसंदा हूंदा त हीअ जबल ते माल चरी रहियो आहे ऐं हीअ जबल बि साओ आहे। ही तव्हां ॾिसंदा हूंदा त हीअ बरसाति पवण खां पोइ जेको आहे सो हे माल काहे आया आहिनि ऐं हिते ही माल जेको आहे जबल ते चरी रहियो आहे। ऐं इहे मालवंद माण्हू आहिनि जेके पंहिंजो माल काहे जबलनि ते अचनि था, छो त बरसातुनि पवण खां पोइ जेको आहे सो जेके कचे वारा इलाइक़ा आहिनि उते मच्छर वधी वञण करे ऐं उते बरसाती पाणी पीअण करे उते मच्छर वधी वञनि था ऐं मच्छरनि जो आज़ार जेको आहे सो वधी वञे थो। पोइ हे पंहिंजो चौपायो माल काहे ऐं जबलनि ते अचनि था जिथे गाह बि थिए थो ऐं उते मच्छर कोन्हे को। पोइ उहे माण्हू जेके आहिनि से उते रहनि था ऐं पंहिंजो माल चारनि था।